मद्दत फिल कुर्बा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कद जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन। तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। की मुस्तफा से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। मुझे महबूब परवाना सभी कहेंगे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुआसरिन जालो मुख्तलिफ बायतों जैसा तिलावत किया था जो दरअसल ही प्रोग्राम मुहर्रम के हवाले से वरी महीनों में थियो। मुझे महबूब मुस्तफ़ा जी आमद दुआ करत अल्लाह तबारक व तआला तमाम असा के आले रसूल से मोहब्बत ए अकीदत ए प्यार नसीब फरमाए। आमीन। ऐ पांजे करीम रहमत लिल आलमीन शफादार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत ए प्यार नसीब फरमाए। सब कर जिक्र बुलंद आवाज से जिक्र दौर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा जिक्र खबर मुझे आका जी दरबार में दुरूद व सलाम जो नजरानो दिल जी गहराई से बुलंद आवाज़ इन अकीदे तो गुंबद खिदरा में तो असा के महबूब दिसे तो सुजाने तो असा जो दुरूद व सलाम बुद्धि करे वरी जवाब अता फरमाए। तो बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह व सल्लम अलैका कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मद्दत फिल कुर्बा। तवज्जो रहे मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला पांजे प्यारे महबूब करीम कायनात जे सरदार के हुकुम फरमातो मुझा महबूब फरमाता मां अवा का बियो कुछ न तो गुरा बस गुरा तो त मुजी आल सा प्यार ऐ मोहब्बत कयो। मुजी आल सा प्यार ऐ बुलंद आवाज़ मुजी आल सा प्यार ऐ बियो तवा का नथो गुरा मुझी आल सा प्यार ऐ मोहब्बत। अल्लाह ला मुझा प्यारा दोस्त करीम रहमत लिल आलमीन सिर्फ तवा असा के हुकुम न कयो पान भी आल रसूल पांजे बचनन सा मोहब्बत करे दिखारियो हसन मीर हुसैन सा प्यार करे दिखारियो। अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्त मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन हसनैन करीम सा प्यार कयो। ओ मुझा प्यारा दोस्त अम्मा बीबी सच्ची खातून सा प्यार कयो। हैदर करार शेर खुदा सा प्यार कयो पांजे सहाबा सा प्यार कयो। अल्लाह ला मुझा प्यारा दोस्तों ए सुन्नी मुबारक तोखे आजो पांजे नबी सा भी प्यार तू कंदो आ नबी जी आल सा भी प्यार कंदो आ महबूब मुस्तफा जे नौकरन ऐं सहाबा सा भी प्यार सुन्नी तू कंदो आहे। यो इनाम तो सुन्नीअ खे मिलला बे के ताकत नाए या त दावा कंदा पर मुझा प्यारा दोस्तों आल रसूल सा प्यार न करे सगंदा। दावा केतरी भी कर पर सरदार अली शाह चैलेंज सा चवे तो मुझा प्यारा दोस्तों उनन जा किताब खोले दिस भले मुझा प्यारा दोस्तों केतरी भी दुनिया में दावा कर पर उनन जे किताबन में दिसंदे त तोखे मालूम थी वेंदो त हैदर सा प्यार ना है हैदर सा बुग़्ज़ आले रसूल सा बुग़्ज़। ओ मुझा प्यारा दोस्तों मुझे महबूब करीम कायनात जे सरदार रहमत लिल आलमीन पांजे बचन सा प्यार कयो हसनैन करीमन सा प्यार कयो रात जे
देर हिस्से में भी पांजे हसनैन करीमैन के भी परे को न कयो। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्त एक जाड़े मुझे महबूब करीम कायनात जे सरदार जी हंज में इमाम हुसैन अली मकामा बे हंज में मुंहिंजा प्यारा तो बे पासे ॾो मुझे महबूब मुस्तफा जो बच्चो हजरत इब्राहिम मुझे महबूब जो शहजादो आ हिकड़े पासे ॾो पुट्रा बे पासे ॾो शहजादी जो शहजादो इमाम हुसैन आ। जिब्राइल अमीन अची करे महबूब मुस्तफा जी दरबार में अर्ज कयो रब तो चवे मुंहिंजा महबूब तू पंहिंजो पुट रखे तभी तुंहिंजी मर्जी ये हुसैन पाण वटि रखे तभी तुंहिंजी मर्जी। रब पाक चवे तो इन ॿिन्ही शहजादनि मां हिकिड़ो मूंखे ॾे। मुंहिंजे महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो त मां पंहिंजो बच्चो हुसैन तां कुर्बान कयां तो हुसैन मूं वटि रहे बच्चो रब जी दरबार। यानी मुझे महबूब करीम कायनात जे सरदार हसनैन सां प्यार करे ॾेखारियो त मां भी प्यार कयां तो तव्हां भी प्यार कजो तव्हां भी प्यार कजो। अजकल मोहब्बत ऐं प्यार जो त मुंहिंजा प्यारा दोस्तो अजीब मुंहिंजा प्यारा दोस्तो वक्त अची वियो आहे जो कम यजीद न कयो पर अज मोहब्बत जो मुंहिंजा प्यारा दोस्तो इज़हार करे कम यजीदी चई करे वरी हुसैन सां मोहब्बत जी दावा कनि था। सरदार निशार करे त जे हुसैन सां प्यार थी त पोइ हुसैन जी पैरवी कर यजीद जी पैरवी न कर। हुसैन पाक जी बेअदबी त यजीद कई पोइ तूं बेअदबी त न कर तूं त अदब सिख। जे हुसैन सां मोहब्बत जी दावा करें दो हैदर सां मोहब्बत जी दावा करें दो आले रसूल सां मोहब्बत जी दावा करें दो पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे पोइ ये खाका त न था ये खाका त यहूदन जो कम आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो ए सुन्नी मुबारक तोखे आ छो त हुसैन जो प्यार भी तो वटा त हुसैन जो अदब भी तो वटा हुसैन जो अदब भी तो वटा त प्यार भी तो वटा हैदर जो अदब भी तो वटा त प्यार भी तो वटा। तू मुंहिंजा प्यारा दोस्तो हुसैन सां प्यार कंदो आ 5 वक्त नमाज पढ़ंदो आहे हुसैन सां मोहब्बत कंदो आ जेको हुसैन पाक करबला में कुरान पढ़ी ॾेखारियो उहो कुरान तू पढ़ंदो आ। हे त हुसैन सां मोहब्बत जी दावा कंदो आ त असां जहिड़ी मोहब्बत करे को न सघंदो वरी कुरान खे मञींदो ई कोन्हे निमाज़ 5 वक्त पढ़ंदो ई कोन्हे। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे मुंहिंजा प्यारा दोस्तो फ़ैसिलो तव्हां कयो हैदर सां मोहब्बत जी दावा करे कुरान खे न मञे हसन सां प्यार करे दावा करे कुरान खे न मञे हुसैन सां मोहब्बत जी दावा करे कुरान खे न मञे पोइ हाणे फ़ैसिलो तूं कर त इहो हैदर सां प्यार आ या हुसैन सां प्यार आ जेको उन जे कुरान खे न मञे जेको हुसैन पाक पढ़ी ॾेखारे जेको हैदर पढ़ी ॾेखारियो उनखे कूड़ो चवे हैदर सचो वा कुरान कूड़ो वा हुसैन सचो वा कुरान कूड़ो वा पोइ सरदार अली शाह इहो करे त पोइ महबूब जा परवाना तूं बि समझी वञ त हे हुसैन सां प्यार न कंदो आ छो त हुसैन जे जेको नाने रसूला खे कुरान मिलियो हे उन कुरान खे को न मञींदो आ त पोइ पक समझजां त हिन जे दिल में हुसैन जी मोहब्बत कान्हे हिन जे दिल में बुग़्ज़ हुसैन ए सुन्नी मुबारक तोखे आ ए सुन्नी मुबारक तोखे आ जेको हुसैन पाक कुरान नेज़े ते पढ़ी ॾेखारियो उहो कुरान उन कुरान सां जे आम कपड़ो भी लगी पवंदो आ मस थी पवंदो आ तूं भी उन खे अखियुनि ते रखी करे मोहब्बत जो प्यार जो इज़हार कंदो आ त हुसैन पाक कुरान पढ़ी ॾेखारियो नेज़े ते कुरान सचो हैदर करार शेर खुदा कुरान पाक पढ़ी ॾेखारियो त कुरान सचो वा इन कुरान पाक सां जेको कपड़ो लगी वञे भी उहो भी पाक आ।
हे दावा करे पर कुरान के न मञींदो आ पर असां के ताना दींदो आ। वो सरदार अली शाह अर्ज करे उन खां पुछ त हैदर सां मोहब्बत जी दावा तो करे त सरदार अली शाह तो को सवाल तो करे त हैदर करार शेर खुदा जे खणन पुटन के मञींदो आ। जे हैदर सां प्यार थी अदा सरदार अली शाह तव्हां को सवाल करे जेके मुझे मुर्शिद सुने जन्नतुल बक़ीअ वाले पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जा गुलाम वेठा आहिनि। सरदार अली शाह उन्हनि को सवाल तो करे त तव्हां मुर्शिद सुने जन्नतुल बक़ीअ वाले सां प्यार कयो ऐं उन जे घणनि बचन सां प्यार कंदा हो। बुलंद आवाज़ सां घणनि बचन सां प्यार सतनी बचन सां प्यार कंदा हो। बचन सां त प्यार कंदा हो पर डोटरन सां भी प्यार कंदा हो पोटरन सां भी प्यार कंदा हो। पोइ सरदार अली शाह अर्ज करे जे तू हैदर जी दावा तो करे त पोइ ॿुधा त सही तू हैदर जे खणन पुटन खे मञींदो आहे। फिके जाफरिया जा किताब खोले ॾिस 15 किताबनि में हैदर करार शेर खुदा जे शहजादनि जा नाला पढ़ी ॾिस। 18 शहजादा आहिनि। तारीख़ दाननि लिखियो आहे 7 शहजादा हुसैन हैदर करार शेर खुदा जा करबला में शहीद थिया आहिनि 7 पर सरदार अली शाह चवे 7 न 8 शहजादा करबला में हैदर करार शेर खुदा जा करबला में शहीद थिया आहिनि 8। घणा शहजादा घणा उमर बिन अली जी तारीख़ मुंहिंजा प्यारा दोस्तों हुसैन पाक सां गॾु जग जी नथी मिले पर जेको 16 सिर अनवर दमशक मोकिलिया विया उन्हनि में तारीख़ मिले थी उमर बिन अली जी। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त जे उमर बिन अली जो सिर मुबारक हुसैन पाक जे सिर सां दमशक मोकिलियो वियो त पोइ 8हों पुट मुंहिंजा प्यारा दो उमर बिन अली आहे। सरदार अली शाह तॾहिं चवे थो 8 शहजादा करबला में शहीद थिया आहिनि। हाणे सरदार अली शाह तोखां पुछा थो करे ॿुधा त सही हैदर जे बचन सां प्यार जी दावा त कंदो आहे हैदर सां मोहब्बत जी दावा त कंदो आहे हुसैन पाक खां अलावा ॿियो घणनि पुटनि खे मञींदो आहे जेके करबला में शहीद थिया आहिनि। घणनि पुटनि खे मञींदो आहे पुछा त कयोसि न अल्लाह से तव्हांखे बि कुल कुल बनायो आहे। तव्हां असां वटि ईअं जे भाइरनि ते भाउ जो नालो रखियल हूंदो आहे पुट ते नाला न रखंदा आहियूं पर यार ॾिस त सही साहबा सां कीअं प्यार आहे। हेॾे तवजा हैदर पंहिंजे बच्चे जो नालो रखियो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली। फिके जाफरिया जे किताबनि में बि अचे थो फिके जाफरिया जे किताबनि में बि अचे थो 15 किताबनि में अचे थो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली। पर सरदार अली शाह चवे तव्हां सां वटि ईअं आहे जे भाइरनि जा मौजूद आहे पुट ते नालो न रखंदा आहियूं पर हसन सरकार हैदर जो पगदार बचो आहे उन बे पंहिंजे पुटनि जा भाइरनि हूंदे मुंहिंजा प्यारा दोस्तो नाला रखिया अबू बकर बिन हसन उमर बिन हसन उस्मान बिन हसन। पोइ सरदार अली शाह अर्ज करे जॾहिं हिकिड़े भाउ रखिया त ॿिए जो कहिड़ो कमु आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो वरी हुसैन पाक बि पंहिंजे पुट जो नालो रखियो जंहिंजो असुल नालो अली आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो जेके असां तव्हां सां मशहूर इमाम ज़ैनुल आबिदीन जे नाले सां सॾींदा आहियूं उन जी कुनियतूं ट्रेन अबू मुहम्मद अबू हसन अबू बकर ईअं न मोहब्बत जो इज़हार कर। सरदार अली शाह अर्ज करे इमाम ज़ैनुल आबिदीन जो भी नालो अबू बकर इमाम ज़ैनुल आबिदीन भी पंहिंजे पुट जो नालो अबू बकर रखियो आहे जेके करबला में शहीद थिया आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो हेॾे तवजो रहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो अबू बकर दिलि ठारे चो सुभान अल्लाह ईअं न दिलि ठारे छो सुभान अल्लाह जेको मुंहिंजा प्यारा दोस्तो करबला जे मैदान में हुसैन पाक सां अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं अब्दुल मुंहिंजा प्यारा दोस्तो पीरान दिल ठारे जो सुभान अल्लाह हुसैन पाक जी दरबार में हज़रत अबू बकर बिन अली अचे थो पियो अर्ज केंद कुर्बान वञा छो त जेके भी हुसैन पाक जा भाई रहा हुसैन पाक के भा करे कोन सॾींदा सरताज करे सॾींदा सरदार करे सॾींदा। हेॾे तवजो रहे मुंहिंजा प्यारा दोस्त
अबू बकर बिन अली हुसैन पाक जे कदमन में किरे तो ओ सुना मेहरबानी करे मुखे करबला जे मैदान में सिर कटाइण जे लाइ इजाजत दे। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो कदमन में किरी पवे तो ओ सुना कदमन तेसिताईं न छॾींदुमि जेसिताईं इजाज़त न मिलंदी। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो अबू बकर बिन अलीअ खे मुंहिंजा प्यारा दोस्तो इमाम हुसैन अली मक़ाम में इजाजत दे तो करबला जे मैदान में अचे तो अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो तलवार जा जोहर ॾेखारींदे अबू बकर बिन अली 14 ॼणनि खे मुंहिंजा प्यारा दोस्तो 21 ॼणनि खे मुंहिंजा प्यारा दोस्तो जहन्नम में मुंहिंजा प्यारा दोस्तो पहुचायो आहे। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो शहादत माणी आहे। हुसैन पाक मुंहिंजा प्यारा दोस्त अबू बकर बिन अलीअ जो जनाज़ो अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा खीमन में खणी आयो। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो कासिम सुनो मुंहिंजा प्यारा दोस्तो हसन सरकार जो शहज़ादो आहे। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो उहो अचे थो छो त हसन मुंहिंजा कासिम सुनो उहो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जंहिंजे हम शिकिल इमाम हसन सरकार हम शिकिल चोॾीअ जे चंड वांगुरु चिर चिमकंदड़ जे ऊंद में बि अची वञे त मुंहिंजा प्यारा दोस्त ॼण लाइट भरे पई। जॾहिं न हुसैन पाक जे दरबार में आयो सुना हुसैन महिरबानी करे इजाज़त दी करबला जे मैदान में सिर कटाई। हुसैन सरकार फरमाए थो ओ पुट जॾहिं भाउ हसन सरकार जी सिक लॻंदी आहे तोखे ॾिसंदो मां तोखे मोकल कोन ॾींदुमि। कासिम सुनो कदमन में किरी पवे तो सुना महिरबानी करे एहसान करे नायत कर मूंखे सिर कटण जी इजाज़त दे महिरबानी कर। अल्लाह अकबर हुसैन पाक जवाब ॾिनो पुट मां तोखे इजाज़त न ॾींदुमि छो त जॾहिं भाउ जे हसन जी सिक लॻंदी आहे तोखे ॾिसंदो आहे पोइ दिलि में सुरूर अची वेंदो आहे सुकून अची वेंदो आहे तोखे मोकल न ॾींदुमि। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो कासिम सुनो जॾहिं हुसैन पाक वटां मोटी अचे थो गमगीन हाल परेशानी हाल त इजाज़त कीअं वठां। हाणे इन परेशानी में हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई त अबे हिकिड़ो तावीज़ मढ़ियल ॾिनो हो। छा ॾिनो छा ॾिनो छा तावीज़ मढ़ियल ॾिनो हो त ओ पुट मुंहिंजे भाउ जी पारत हुजई जॾहिं मुंहिंजे भाउ सां हुजे ॾुखियो वक़्तु अची वञई त पोइ हे तावीज़ खोल जा छा पोइ हिन तावीज़ खे खोलींदे त पोइ तोखे कमु अची वेंदो। अल्लाह अकबर इमाम कासिम सुनो मुंहिंजा प्यारा दोस्त वापसि जॾहिं हुसैन खां मोटी अची करे अल्लाह अकबर परेशानी हाल त मूंखे हुसैन पाक सिर कटाइण जे लाइ ॿी परेशानी न आहे मतां को तव्हांखे चवे त सरदार अली शाह परेशानी जे लाइ चवे न इहा परेशानी हुई इहा सोच हुई त मूंखे हुसैन पाक सिर कटाइण जे लाइ मूंखे इजाज़त ॾे त दिलि में ॻाल्हि यादि अची वई त पे चयो त पुट ॾुखियो वक़्तु अची वञई त पोइ ही तावीज़ खोले ॾिसजा। अल्लाह अकबर मुख़्तसिर मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं इहो उहो तावीज़ खोलियो वियो त मुंहिंजा प्यारा दोस्तो वसियत इहा थियल हुई त पुट जॾहिं मुंहिंजे भाउ हुसैन खे करबला जे मैदान में ज़रूरत थी वञे त अॻु में पंहिंजे चाचे हुसैन तां सिर कटाए जा देर न कजा इन में देर न कजा लयानी न कजा। अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त उहो तावीज़ खणी करे मुंहिंजे हुसैन जी दरबार में अचे थो। अल्लाह अकबर मुख़्तसिर मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं कासिम सुणे खे इजाज़त मिली आहे अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्त अबू बकर बिन हसन हेॾे तवज्जो कासिम सुणे खां बाद में अची वरी कदमनि में किरियो ओ सुना मूंखे बि इजाज़त ॾे छो त कासिम जो वॾो भाउ आहे अबू बकर बिन हसन ओ मुंहिंजा प्यारा सॻो भाउ आहे हिकु माम आहिनि। अल्लाह ला मुंहिंजा प्यारा दोस्तो जी सरदार अली शाह अर्ज़ करे तूं असांखे चवंदो आहे तव्हां सुन्नी हैदर सां प्यार न कंदा हो
तो सरदार अली शाह अर्ज करे अबू बकर बिन हसन, उमर बिन हसन, उस्मान बिन हसन, फिक़ह जाफरिया जे अबू बकर मुंहिंजा प्यारा दोस्तो अबू बकर बिन हसन, उस्मान बिन हसन, ये पन्नाला मुंहिंजा प्यारा दोस्तो 11 किताबनि में मिलंदा। फिक़ह जाफरिया जे किताबनि में मूं मुंहिंजा प्यारा दोस्तो सुजरो लिखियो आ। दुआ कयो त अनकरीब अची वेंदो, कब्ज़ो सिर ते अची वियो आ। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब मुस्तफा जी गुलामी असां खां वठे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो सुजरो भी इंशाअल्लाह अची वेंदो। त हैदर करार शेर खुदा जा शहजादा घणा करबला में शहीद थिया ऐं केतिरा शहजादा आहिनि, उन्हनि जे हैदर करार शेर खुदा जो नस्ल घणनि शहजादनि मों हलियो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो सरदार अली शाह अर्ज़ करे हैदर सां प्यार थी, हैदर जे बचनि सां प्यार करे थो त पोइ करबला जे मैदान में जेके हैदर जा बच्चा कुर्बान थिया आहिनि उन्हनि सां बि प्यार कंदो कर। जैसा हैदर प्यार करे पंहिंजे बच्चन ते नालो रखियो वा, मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन जो नालो हैदर पंहिंजे बच्चन ते नालो रखियो आहे, पोइ उन्हनि सां तूं बि प्यार कंदो कर। जे साहबा के तूं घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, उमर फारूक के तूं घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, सरदार अली शाह तोखे चवे हैदर करार शेर खुदा जो न्याणो आहे। उमर फारूक जी बुलंद आवाज़ हैदर करार शेर खुदा जो अम्मा उम्मे कलसूम उमर फारूक जे निकाह में ॾिनल आहे, जेका हसन सरकार हुसैन सरकार जी सगी भेण छा सगी भेण हसन हुसैन सरकार, हसन सरकार जी हुसैन सरकार जी। मुंहिंजा प्यारा दोस्तो तूं उन साहबी खे गारियूं ॾींदो आहे जंहिंखे हैदर करार शेर खुदा पंहिंजी न्याणी ॾिनी आहे, न्याणो कयो आहे, तूं उनखे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। तूं सरदार अली शाह अर्ज़ करे तूं हैदर सां मुहबत जी दावा कंदो आहे, वरी जंहिंसां हैदर प्यार करे तूं उन सां बुग़्ज़ कंदो आहे। पोइ सरदार अली शाह ईअं चवे तुंहिंजो प्यार न आहे, पोइ हैदर सां तुंहिंजो बुग़्ज़ आहे, छो त मुंहिंजा प्यारा दोस्त असां सुन्नी त ईअं कंदा आहियूं जंहिंसां हैदर प्यार कंदो आहे असां उन सां बि प्यार कंदा, ईअं न दिलि ठारे करे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हैदर करार शेर खुदा क़ुरान सां प्यार कयो त असां बि क़ुरान सां प्यार कयोसीं। हैदर मुंहिंजा प्यारा दोस्तो निमाज़ सां प्यार कयो त असां बि निमाज़ सां प्यार कयोसीं। हैदर करार शेर खुदा सहाबा सां बि प्यार कयो त असां बि सहाबा सां प्यार कयो। सुभान अल्लाह दिल ठारे करे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तवज्जो रहे मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर करार शेर खुदा सां प्यार कर ऐं मुहबत कर। मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर करार शेर खुदा सां प्यार कर, जेको हैदर करार शेर खुदा क़ुरान सां प्यार कयो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे करे, सहाबा सां प्यार कयो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे करे, तूं बि जे हैदर सां प्यार करे त पोइ हैदर पंहिंजे नबीअ सां प्यार कयो आहे, तूं बि उन नबीअ सां प्यार कंदो कर। जेते हैदर करार कलमो पढ़ंदो बा, जेते हैदर बुलंद आवाज़ सां जेते हैदर कलमो पढ़ंदो बा, पोइ उन नबीअ खे त नबी करे मञींदो कर। तूं हैदर सां प्यार जी दावा करे, हैदर जे कलमो जेते पढ़े तूं उनखे न मञींदो आहे। तूं चवंदो आहे त जिब्राइल भुलिजी वियो तो बनऊज़ बिल्लाह। अल्लाहु अकबर मुंहिंजा प्यारा दोस्त। पोइ सरदार अली शाह अर्ज़ करे हैदर जंहिंसां प्यार करे नबीअ सां प्यार कयईं, नबीअ ते कलमो पढ़े मुंहिंजा प्यारा दोस्त, महबूब मुस्तफा ते कलमो पढ़ियईं, तूं उनखे न मञींदो आहे। हैदर क़ुरान पढ़ियो तूं उनखे न मञींदो आहे। हैदर निमाज़ पढ़ी तूं मुंहिंजा प्यारा दोस्त हैदर वारी निमाज़ न पढ़ंदो आहे। ए सुन्नी मुबारक तोखे आहे, हैदर निमाज़ पढ़ी त उहा निमाज़ 5 वक़्त तूं पढ़ंदो आहे। हैदर क़ुरान पाक पढ़ियो मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिकिड़े रिके मां घोड़े जे ॿिए रिके में हो हैदर करार शेर खुदा क़ुरान पाक ख़तम पाक पढ़ी करे तव्हां असांखे ॾेखारियो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो ए सुन्नी उहो क़ुरान तूं पढ़ंदो आहे, हैदर वारी बि निमाज़ तूं पढ़ंदो आहे। महबूब मुस्तफा ते कलमो हैदर करार पढ़ी करे महबूब मुस्तफा जे सहाबा सां प्यार करे ॾेखारियो। ए सुन्नी उन सहाबा सां बि प्यार तूं कंदो आहे। सरदार अली शाह चवे मुंहिंजा प्यारा दोस्तो तूं हैदर सां मुहबत जी दावा करे, हैदर करार शेर खुदा जे नबीअ खे न मञींदो आहे। हैदर करार शेर खुदा ए सुन्नी मुबारक तोखे आहे, हैदर करार सां बि प्यार तुंहिंजो, हैदर जे नबीअ सां बि प्यार तुंहिंजो।
ईअं न दिल ठारे करे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अजय दर्जे सां प्यार कयो आहे तूं बि प्यार करे ॾेखार सरदार अली शाह अर्ज़ करे मुबारक सुन्नी तोखे आहे हैदर सां बि प्यार तुंहिंजो हैदर जे बच्चन सां बि प्यार तुंहिंजो हैदर जे सां प्यार कयो आहे तूं बि उन सां प्यार कयो आहे तवज्जो रहे हैदर सां प्यार करे हैदर जे नबी खे न मञे हैदर सां प्यार करे जेको हैदर करार शेर ख़ुदा कलमो पढ़ियो उहो कलमो न पढ़ियो फैसलो तूं कर तो सरदार अली शाह अर्ज़ करे त हैदर सां मोहब्बत कर हैदर करार शेर ख़ुदा को सवा ॿी का गली आहे ई कान वाह 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 सुभान अल्लाह हा छो त जन्नत में वञणो थी त हैदर जो दर वठ सुभान अल्लाह हा जन्नत खपई त पोइ हैदर सां प्यार ऐं मोहब्बत कर हैदर करार शेर ख़ुदा जी पैरवी कर त पोइ करम ई करम थी वेंदो पोइ हैदर करार शेर ख़ुदा जे नबीअ खे बि मञियो कर थकियल सुभान अल्लाह सुभान दिल अल्लाह वारी सुभान अल्लाह ॿुधाए मोहब्बत जो इज़हार कर मोहब्बत जो इज़हार कर हथ मथे खणी करे भेज दस्ते उन नबीअ खे हैदर करार शेर ख़ुदा जे नबीअ खे रब पाक उन नबीअ जे उम्मत जो उहो मक़ाम अता फरमायो जो उम्मत सां 1 लख कमो पेश 24,000 कमो पेश नबियन पे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां रीसूं कयूं त उम्मत जो इहो शान आहे त पोइ आका जो कमाल छा हूंदो पोइ को कहिड़ी ॻाल्हि थो करे नबी जे लाइ को कहिड़ी ॻाल्हि थो करे को चवे थो तो बनूस बिल्ला अल्लाह जे तरफ़ां नाहे आयो असां वांगुरु आहे को तो चवे असां वांगुरु आहे रब पाक चवे थो मुंहिंजो महबूब तव्हां वांगुरु नाहे न तव्हां वांगुरु आयो आहे हैदर मञियो आहे त ईअं त कोन मञियो अथई न हैदर करार शेर ख़ुदा हिन दुनिया ते आयो अखियूं न पियो खोले हा थकियल सुभान अल्लाह दिल वारी सुभान अल्लाह ॿुधा इश्क वारी ख़बर पवे न हैदर जा आशिक़ वेठा आहिनि इहो पुछणो थी त हैदर करार शेर ख़ुदा खां पुछ त हैदर करार शेर ख़ुदा काइनात जे सरदार सां कीअं प्यार कयो आहे छो त हैदर जी अखि ॿिए खे न ॾिसे ॻाल्हि पकड़िजी वई त विलादत काबे में थी आहे पर नाबीना छा मशहूर थी विलादत ऐं नाबीना विलादत काबे में काबे जो दर खुलण जी त ईअं आहे न सुभान अल्लाह ये पली थी तो असांजे लाइ हैदर करार शेर ख़ुदा खे मुंहिंजे महबूब करीम काइनात जे सरदार फरमायो हैदर घबराए न तो शादी कई आहे त हाणे हिन मस्जिद में बि तूं ईंदो वेंदो कर तुंहिंजे लाइ को फ़र्क़ु न आहे हैदर उहो पाक आहे वरी हैदर जे सां प्यार कयो आहे तूं बि त प्यार कर न हा हेॾे तवज्जो हैदर करार शेर ख़ुदा जे लाइ मशहूर थी वियो त नाबीना हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं मुंहिंजे महबूब करीम काइनात जा सरदार कीअं जो आया न अल्लाह अकबर महबूब जी हंज में जीअं हैदर करार शेर ख़ुदा ॾिनो वियो हेॾे तवज्जो रहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अञा महबूब करीम काइनात जे सरदार जा हथड़ा लॻंदा विया त हैदर खे पतो पवंदो वियो त काइनात जो सरदार अची वियो आहे रहमत लिल आलमीन अची वियो आहे ख़ातमुन नबी अची वियो आहे हाणे अखियूं खोलणियूं हिन जो दीदार करणो आहे सुभान अल्लाह हैदर करार शेर ख़ुदा अखियूं खोले पहिरियों पहिरियों मुंहिंजे महबूब करीम ख़ातमुन नबी जो दीदार कयो आहे सुभान अल्लाह हैदर खां पुछ न त महबूब जो शान छा आहे हा हैदर चयो त ईअं अखि न खोलबी पहिरियों दीदार करणो आहे त काइनात जे सरदार ख़ातमुन नबी जो दीदार करणो आहे उन नबी सां प्यार कर न हैदर सां प्यार थी त पोइ उन नबी सां प्यार कर अॼुकल्ह त अनोखो प्यार थी पियो आहे तो बनूस बिल्ला बोता ठाहे करे हे हुसैन जो जेको आहे त सिर आहे हे हुसैन पाक तो बनूस बिल्ला हे फलाणे
निंगर जो है फिलाने जो तो बनो बिला दुआ कर अल्लाह तबारक व तआला यजीदी पैरवी खां बचाए बेअदबी खां बचाए या बेअदबी है यो अदब ना है खुदारा हुसैन जो अदब कर बोता न था ये हैदर सा प्यार थी हैदर जे बचड़न सा प्यार थी त ये बोता न था ये वो वक्त अची वने तो याद करणो हुसैन के तो हुसैन पाक के 12 महीना याद कर ऐं कुरान पाक पढ़ी करे हुसैन जी दरबार में पेश वाह सुभान अल्लाह हुसैन पाक जी दरबार में पेश कर यो कदर पुछनो थी त हैदर करार शेर खुदा हां पुछा उन्हें हैदर करार शेर खुदा मुझे महबूब मुस्तफा जो है अखड़ी नूर रब दिनियो न छा दिनियो नूर हैदर करार शेर खुदा जो हिन नूर सा दिसा त पहिरियों पंहिंजे नबीअ खे ॾिसां पंहिंजे प्रिय खे ॾिसां अल्लाह अकबर हैदर करार शेर खुदा अखियूं खोलियूं मुंहिंजे महबूब जे चेहरे सां वञी टकरायूं अॼुकल्ह दुनिया वारा चवनि था